खानपुर मार में पानी खोट खिलाफ आबादकारन जो एहतजाजी मुजाहिरो धरणो। खानपुर मार, बम्बली माइनर, लठ माइनर, मुबारक माइनर समेत मुख्तलिफ वाहन में पानी खोट खिलाफ आबादकारन जो एहतजाजी मुजाहिरो। मुख्तलिफ वाहन जे आबादकारन पानी जी खोट खिलाफ शाहपुर मार खां पैदल मार्च करे खानपुर मार प्रेस क्लब पहुता, जिथे आबादकारन पानी नाहे छो भला, करबला करबला जा नारा हया। एहतजाज कंदड़न आबादकारन हाजन महर, सदाम हुसैन, अली बख्श, गफूर मार ऐं ॿियनि जो चवण हो पानी न हुजण करे फसल सड़ी रहियो आहे। आदलपुर वासी पीरसन पुरसरार नमूने गुम थी वियो, संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। आदलपुर जो रहवासी पीर बख्श उन्हड़ पुरसरार नमूने गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। होॾां पीरसन जे पुट अब्दुल करीम उन्हड़ जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी नाहे, ख़बर नाहे त बाबा केॾां गुम थी वियो आहे। गुम थियल पीरसन जे पुट अब्दुल करीम वस वारनि खे अपील कई त संदसि पीउ जी ॻोल्हा में मदद कई वञे। घोटकी जे रहवासी परवेज़ अहमद मुग़ल जी 8 सालनि जी मासूम न्याणी अशफा खे दिलि में सोराख़ थी पियो आहे, जंहिंजी हालत इंतिहाई ख़तरे में आहे, जंहिंखे सिविल अस्पताल घोटकी दाख़िल करायो वियो, जितां खेसि NICVD ॾांहुं मुंतक़िल कयो वियो, जितां खेसि कराची जी अस्पताल लाइ रेफर कयो वियो। इंतिहाई ग़रीब ऐं पैसा न हुजण करे हू पंहिंजी मासूम न्याणी खे कराची जी अस्पताल मां खणाए घोटकी अस्पताल पहुतो आहे। हिन पीपल्स पार्टी चूंडियल नुमाइंदनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तोड़े घोटकी जे सियासी समाजी अॻुवाननि खे मदद जी अपील कई आहे।